अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दो अया वाया फरहा औरंगजेब सब खबरें एक नज़र हेडलाइंस पे। IMF जूं समूरियूं शर्तूं पूरियूं करे वरितियूं आहिनि। परॾेह मां समूरियूं शयूं घुराइण वारी पाबंदी हटाई वई आहे। इम्पोर्टेड शयुनि ते टैक्स लॻाई वेंदी। लग्जरी गाॾियूं घुराइण ते वॾो टैक्स लागू कयो वेंदो। ॾुखे वक़्त में चीन असांजी मदद कई, जेका वाखाण जोगी ॻाल्हि आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। PTI मौजूदा हुकूमत के लहण लाइ मुल्क गीर तहरीक शुरू करे छॾी आहे। इमरान ख़ान जे कराची जो सुभाणे वारो जलसो तारीख़ी साबित थींदो। हुकूमत ख़िलाफ़ तहरीक 10 सितंबर ताईं जारी रहंदी। पोइ बि इलेक्शन जो ऐलान न थियो त ॿिया क़दम खंया वेंदा। जमहूरियत हलाइणी आहे त हुक्मराननि खे इलेक्शन लाज़मी कराइणी पवंदी। PTI अॻवान फवाद चौधरी जी कराची में इमरान इस्माइल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो शहबाज गिल ते तशद्दुद मज़म्मत लाइक़ आहे। शहबाज गिल अहिड़ी का ॻाल्हि नाहे कई जेका हुन खां अॻु नवाज शरीफ, मरियम नवाज, ख्वाजा आसिफ ऐं फज़लुर रहमान न कई हुजे। शहबाज गिल जी सिहत बाबति मेडिकल रिपोर्ट्स जाली आहिनि। उन सिलसिले में आज़ाद मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। राति मुराद सईद जे घर 2 माण्हू मशीन गन खणी पहुता हुआ। उन वाक़े जी बि जांच थियणु घुरिजे। काठोड़ वेझो पाणी जे वहिकिरे में लुड़ी वियल कार वारो वाक़ियो। ॿुॾी वियल 7 ॼणनि मां हिकु ॿार जो लाश हथ वधीक 6 ॼणनि जी ॻोल्हा जारी। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त ॿुॾी वियल कुटुंब जो तालुक़ हैदराबाद सां आहे। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, जामशोरो, शहदादकोट, शिकारपुर, ठट्टो, बदीन, उमरकोट, मातली, सिजावल, सिराणी, मीरपुर खास, टंडोअलायार, खैरपुर, सखर, रोही, सालेपट, हिंगोरजा, नौशेरो फिरोज, मोरो, कंडियारो, फैजगंज, सांगढ़, शहदादपुर, टंडो आदम, शाहपुर चाकर, नवाबशाह, सकरन, काजी अहमद, गुपचाणी, टंडोजाम, सेवण, दादू, मेहण, फरीदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो। हेठि वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बरसात जारी हुअण सबबि अक्सर इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत हाल। सिंध जे शहरी इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर।